कुरम ज़िले में बारूदी सुरंग जो धमाको, पाक फौज जा 5 जवान शहीद, सिक्योरिटी फोर्सेस जो इलाइक़े खे कड़ो सर्च ऑपरेशन। पाक फौज जे तर्जमान जो चवणु आहे त कुरम ज़िले में बारूदी सुरंग जे धमाके में 5 जवान शहीद थी विया आहिनि। पाक फौज दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में मसरूफ़ आहे। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त शहीद बेनज़ीर जमहूरियत जी अलामत हुई। मोहतरमा शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो खां पोइ पार्टी ऐं अवाम लाइ जेका जदोजहद कई उहा फ़ख्र चुकी आहे। हू मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो शागिर्द आहे। शहीदनि जो मिशन पूरो कंदा सदर आसिफ अली ज़रदारी जी गड़ी ख़ुदाबख़्श भुट्टो पहुची शहीद रानी बेनज़ीर भुट्टो ऐं ॿियनि शहीदनि जी मज़ारुनि ते हासी भरे फ़ाती पढ़ी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सियासी पार्टियूं पंहिंजे अना लाइ मुल्क खे नुक़सान पहुचाए रहियूं आहिनि। वफ़ाक़ी सरकार खे बजट ते पीपी जा एतिराज़ ख़त्म करणु घुरिजनि। बजट ते हुकूमत सां ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। सभिनी सियासी पार्टियुनि जी गॾियल कोशिशुनि सां मुल्की मसइलनि खे हल करे सघिजे थो। अवाम जो बिजली पैदा कंदड़ इदारनि तां एतबार खिजी रहियो आहे। सिंध में नए मनसूबे सां ग़रीब अवाम खे सोलर ज़रिए मुफ़्त बिजली ॾिनी वेंदी। पीपी नौजवाननि खे रोज़गार ॾियणु चाहे थी। जज नौकरियुनि तां स्टे ऑर्डर ख़त्म कनि। ॾियारी जा माण्हू शहीद रानी बेनज़ीर भुट्टो जा लाडला आहिनि। कराची सां संदसि रिश्तो 3 नस्लुनि जो आहे। निगरान हुकूमत दौरान पैदा थियल मसइला हल थी रहिया आहिनि। वॾे वज़ीर मुरादरी शाह जी क़ियादत में अमन अमान जो मसइलो हल कयो पियो वञे। हब डैम मां पाणी जी फ़राहमी वधाए कराची शहर जो मसइलो हल कयो वेंदो। पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून जी कमेटियुनि में हिकु दफ़ो ॿीहर मुलाक़ात। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी, राजा परवेज़ अशरफ, राणा सनाउल्लाह, ख्वाजा साद रफ़ीक ऐं ॿियनि जी शिरकत। शाज़िया मरीन जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जी मुलाक़ात दौरान का बि अगफराई न थी आहे। बजट समेत ॿियनि मामलनि ते इख़्तिलाफ़ बरक़रार आहिनि। सखर बैराज जी टुटल दरवाज़नि जी मरम्मत जे लाइ बैराज मुकमल तौर ख़ाली करण जो फ़ैसिलो। कैनाल मुकमल तौर बंद। समूरा दर खोले पाणी डाउन स्ट्रीम में छोड़। आपाशी वारे वज़ीर जाम ख़ान शोरे ऐं सेक्रेटरी आपाशी ज़रीफ़ अहमद खेड़ो तरफ़ां सखर बैराज जो दौरो। जाम ख़ान शोरे जो चवण सखर बैराज जे दरवाज़नि खे नुक़सान पहुतो आहे। बैराज जे दरवाज़नि खे नुक़सान पहुचण सबबि पाणी डाउन स्ट्रीम में छोड़ कयो वियो आहे। मरम्मती कम सबबि लिफ्ट ऐं राइट बैंक कैनाल खे पाणी जी फ़राहमी न थी सघंदी। सखर बैराज जा गेट पुराणा हुअण सबबि टुटी विया आहिनि। पाकिस्तान ने चीन सीपेक बाबति बड़ी ताक़तुनि जे वाबिला रद्द करे छॾी। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो चवणु आहे त सीपेक ते समूरियूं सियासी पार्टियूं मुतफ़िक़ आहिनि। रिथा सां पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती मज़बूत थी आहे। चीनी शहरनि ते हमलनि में मुलविस माण्हुनि खे बख़्श न कयो वेंदो। पाक चीन लाॻापा सहकार ऐं एतमाद ते ॿधल आहिनि। चीनी वज़ीर लियू जॉन चओ जो चवणु आहे त ॿिन्ही मुल्कनि जे इदारनि ऐं सियासी पार्टियुनि खे गॾिजी हलणो पवंदो। तरक़ी जे लाइ सियासी इस्तिकाम अंटर आहे। सिक्योरिटी सूरत-ए-हाल बहितर थियण सां ई सीड़पकारी थींदी। बड़े ताक़तूं सीपेक बाबति पाकिस्तानी अवाम में ग़लतफ़हमियूं पैदा करे रहियूं आहिनि। कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त खेनि सीपेक में बराबरी जा मौक़ा न मिलिया आहिनि। सीपेक ख़िते में अमन ऐं सलामती जी ज़ामिन आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात। सखर, खैरपुर, शहदादकोट, रोड़ी, ठुकराटो, ठुल, नारो ऐं कुपचाणी में बरसात। मीरुखान, नसीराबाद, सजावल चोणे जे डोकरी, गड़ी खैरो ऐं दादू में वसकारो। बोस्तार वॾा, थड़ी मोहब्बत, खान वाहण, मेहड़, मुबारकपुर, बबड़ो, गौसपुर ऐं पडीदन में बरसात। हेस्को ऐं सिपको जा केतिरा ई फीडर ट्रिप थियण सबबि बिजली बंद। उॾिरोलाल वासी वापारी ऐं काउंसलर प्रेमचंद जो भाउ अगवा। सेखार थाणे जी हद मां हथियार बंदन नरेश कुमार खे अगवा करे विया। वारसनि जो चवणु आहे त नरेश शाम जो हैदराबाद ॾांहुं निकितो हो। संदसि मोबाइल बंदि आहे। आख़िरी लोकेशन ॾहरकी मोरे वटि ॿुधाई पई वञे। ऐं T20 वर्ल्ड कप जी मैच में ॾखण अफ्रीका इंग्लैंड खे खटण जे लाइ 104 रन्सुनि जो हदफ़ ॾेई छॾियो। क्विंटन डिकॉक 38 बॉलनि ते 65 रन्स ठाहे नुमाया रहियो। हदफ़ हासिल करण लाइ इंग्लैंड जी बैटिंग जारी।